अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि अत-तय्यिबीन अत-ताहिरीन व अला अस्हाबिहिल गुर्रिल मयामीन व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल फज्र वलयालिन अश्र। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा भाइरो दोस्तों, तेरी गुजारिश है कि मोबाइल मेहरबानी करे बंद करे। मोबाइल फोन खुलियल हूंदी त ऐं ॿी गुजारिश है कि मजलिस हले इन दौरान को सिगरेट न पिए, छो त अल्लाह जे कुरान की ताज़ीम जरूरी है। कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, इज़ा क़ुरिअल क़ुरआन फ़स्तमिऊ लहू व अंसितू। जॾहिं कुरान पढ़ियो वञे तव्हां ख़ामोश थी वञो ऐं ॿुधो, गौर ऐं फ़िक्र सां ॿुधो। लअल्लकुम तुरहमून, तव्हांजे मथां अल्लाह जी रहमत कई वेंदी। जेकॾहिं रहमत चाहियो था त तव्हां बिल्कुलु ख़ामोश थी ऐं गौर ऐं फ़िक्र सां अल्लाह जे पैगाम खे ॿुधो। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी चंद लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि, इन्हनि लफ़्ज़नि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो फरमाए त वल फज्र, मूंखे कसम आहे फज्र जो, वलयालिन अश्र, ऐं मूंखे कसम आहे 10 रातियुनि जो। फज्र कहिड़ो आहे जंहिंजो अल्लाह कसम कयो आहे, ऐं इहे 10 रातियूं कहिड़ियूं आहिनि जंहिंजो अल्लाह ताला कसम कयो आहे। ये एॾियूं त इज़मत वारियूं रातियूं आहिनि, इहो फज्र एॾो त शान वारो आहे जंहिंजो अल्लाह पाण कसम थो खणे। उहे रातियूं कहिड़ियूं आहिनि? मुफ़स्सिरनि लिखियो आहे त इन फज्र मजा मुराद ईदुल अज़हा जी फज्र, ऐं इन 10 रातियुनि मजा मुराद ज़ुल्हज शरीफ़ जूं पहिरियूं 10 रातियूं। अॼु माशाअल्लाह ज़ुल्क़ाद ख़त्म थियण वारो आहे, 28 29 जी रात आहे। सुभाणे या ॿिए ॾींहं ते ज़ुल्हज शरीफ़ जो महीनो शुरू थींदो। ज़ुल्हज अल्लाह ताला जल्ल शानो वटि रहमतुनि ऐं बरकतुनि वारो महीनो आहे, छो त इहो हज जो महीनो आहे। अल्लाह ताला जल्ल शानो पंहिंजे बाननि सां इन महीने जे अंदरि ख़ुसूसी अताऊं ऐं सखाऊं फरमाईंदो आहे। क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमायो, इन इद्दत शुहूर इंदल्लाह 12 शहरा। महीननि जो ॻाणे तो अल्लाह वटि 12 महीना आहिनि। यौम फी किताबिल्लाह यौम ख़लक़ समावात वल अर्ज़, जंहिं ॾींहुं अल्लाह ताला आसमान ऐं ज़मीनूं पैदा कया, उन ॾींहं ते अल्लाह ताला महीननि जो ॻाणे तो 12 महीना मुक़ररु कया। मिनहा अर्बअतुन हुरुम, उन 12 महीननि में 4 महीना हुर्मत ऐं इज़त वारा महीना आहिनि। 4 महीना ताज़ीम वारा महीना आहिनि। उहे 4 महीना कहिड़ा आहिनि? उन्हनि 4 महीननि में हिकिड़ो महीनो ज़ुल्हज शरीफ़ जो आहे। ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम ऐं सफ़र, इहे 4 महीना इज़त ऐं ताज़ीम वारा महीना आहिनि। ऐं मुस्लमाननि जे लाइ इन्हनि जी ताज़ीम अल्लाह पंहिंजे क़ुरान में ऐं नबी सोने पंहिंजे फ़रमाननि में फ़र्ज़ करे छॾी आहे। ज़ुल्हज शरीफ़ जो महीनो पूरे साल जे महीननि में वधीक बरकतुनि ऐं रहमतुनि वारो महीनो आहे। हबीबन करीमन फरमाए त सलासुन मुतवालियातुन ज़ुल्क़ाद व ज़ुल्हिज्जा वल मुहर्रम व रजब शहरुन मुदर अल्लज़ी बैन जुमादा व शअबान। 3 महीना लगातार है, ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम, ये 3 महीना लगातार है। ऐं हिकिड़ो महीनो जेके मुदर वारा रजब जो महीनो चवंदा आहिनि, मुदर कबीले वारा, इहो 4थो महीनो रजब जो तव्हांजे लाइ इज़त वारो महीनो आहे। इन में जंग करणु, झेड़ो करणु, फसाद करणु मना आहे। इन्हनि महीननि जे अंदरि अल्लाह जी इबादत कजे, रब जी बंदगी कजे, अल्लाह जे हुज़ूर में सिर्फ़ सुजूद थिए, नवाफ़िल अदा कजनि। इहे महीना अल्लाह खे राज़ी करण जा महीना। ख़ुसूसन ज़ुल्हज शरीफ़ जूं पहिरियूं जेके 10 रातियूं आहिनि, इन्हनि रातियुनि खे अल्लाह तबारक व तआला वधीक इज़त ऐं अज़मत ऐं शान वारो बणायो आहे। मा मिन शुहूर आज़म हुर्मतन मिन ज़िलहज्जा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त महीननि सभिनी में को बि महीनो ज़ुल्हज जहिड़ो वधीक इज़त ऐं ताज़ीम वारो नाहे। सभिनी महीननि में वधीक ताज़ीम वारो ज़ुल्हज जो महीनो आहे।
सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो इन महीने के अंदर तवा अल्लाह की घणी इबादत कयो, इन महीने में घणो अल्लाह के हुजूर में अल्लाह जो जिक्र अल्लाह ताला जल्ल शान जे कुरान की तिलावत कयो। छो मा मिन अय्यामिन आज़म इंदल्लाह वला अहब्बु इलैहि من أن يعبد فيه من هذه الأيام العشر فأكثروا فيهن من التهليل والتكبير والتحميد। साल के पूरे महीने में के बिहारा इज्जत वाला ताजीम वाला शान वाला नाम जेड़ा जुल्हज जाते हैं दे दियारा। हुजूर अलैहिस्सलाम फरमान था वो इन महीने में अल्लाह की तहलील कयो, तकबीर पढ़ो, तमजीद पढ़ो, अल्लाह ताला जल्ल शान जो जिक्र कयो, तहलील के सरबो ला इलाहा इल्लल्लाह ताम चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हुजूर अलैहिस्सलाम जब फरमाइन था तो जेको माण्हू हिकिड़ो भेरो ला इलाहा इल्लल्लाह चवे तो मत बिहा सौतहु आवाज के तिखो करे सिर्फ हिकिड़ो भेरो ला इलाहा इल्लल्लाह चवे तो उन जे दफ्तर मां अरबा आला कबीरा गुनाह अल्लाह ताला बख्शे माफ करे। कबीरा गुनाह ये खून कर कत्ल कर कबीरो गुनाह हुआ, जिना कर कबीरो गुनाह हुआ, बेईमानी बेफरमानी कर कबीरो गुनाह हुआ, आरोहण कबीरो गुनाह हुआ, अल्लाह का शिरक कर कबीरो गुनाह हुआ। एड़ा कबीरा गुनाह 4000 गुनाह सिर्फ हिकिड़ो भेरो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो अल्लाह ताला 4000 गुनाह बख्शे छॾे। इन जे लाइ सोने हबीब फरमायो त इन दिहाड़नि जे अंदर तव्हां ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कयो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द या तस्बीह पढ़ो। इन दिहाड़नि जे अंदर अल्लाह ताला जो ज़िक्र घणो कयो, इन दिहाड़नि जे अंदर कुरान मजीद जी तिलावत घणी कयो। इहे दिहाड़ा तव्हां जे लाइ निजात ऐं छुटकारे जा दिहाड़ा आहिनि। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा रिवायत फरमाए थी त मदीना मुनव्वरा में हिकु माण्हू हूंदो जेको गुनहगार हूंदो, गुनाहनि खां बचंदो रहो, पर जीअं सुलह जो चंड बीहंदो हुयो त पंहिंजे गुनाहनि खां रुकजी वेंदो, मुसलो विछाईंदो, नमाज़ पढ़ंदो, ज़िक्र कंदो, तिलावत कंदो। इहा ॻाल्हि सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाई हुई। या रसूल अल्लाह हिकिड़ो माण्हू आहे जेको हूअं त गुनाहनि खां नथो बचे पर ज़ुल्हज जे महीने में घणी अल्लाह जी इबादत थो करे, गुनाहनि खां रुकजी वञे थो। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त हुनखे मुंहं जे साम्हूं पेश कयो। उहो शख़्स हबीबनि जे साम्हूं पेश कयो वियो। हबीबनि करीम हुन खां पुछो छा कुझु सोचियो आहे जो तूं गुनाहनि खां हूअं नथो बची सघे, सुलहज में हिन जो इतमाम करी तो अर्ज़ या रसूल अल्लाह इहो हज जो महीनो आहे, बरकत जो महीनो आहे, आउं चाहियां थो इन महीने में गुनाहनि खां बचा नेकी जो कमु कयां पर अल्लाह राज़ी थी थो। सुभान अल्लाह। आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿुधी छॾ जेकॾहिं तूं सुलहज महीने जी इज़त ऐं ताज़ीम कई आहे इन जे सदके अल्लाह ताला तुंहिंजा अॻियां बि गुनाह बख़्शे छॾींदो, ईंदड़ गुनाह बि। सुभान अल्लाह। दोस्तों भाइरो ही मुबारक दिहाड़ा अची रहिया आहिनि जन दिहाड़ असांजे सोने नबी पंहिंजे ज़बान मुबारक सां तारीफ़ फरमाई आहे। सुनन तिरमिज़ी जे अंदर, सुनन इब्न माजा में, मुस्तखरज इब्न अबी अवाना जे अंदर ऐं इमाम बैहक़ी फ़ज़ाइल अल-औक़ात जे अंदर रिवायत आंदी आहे मा मिन अय्यामिन अहब्बु इलल्लाह अन युतअब्बद फ़ीहा लहू मिन 10 ज़िलहज्जा। पूरे साल जे दिहाड़नि में के बि अहिड़ा रब जा प्यारा दिहाड़ा न आहिनि जहिड़ा ज़ुल्हज जा 10 दिहाड़ा रब जा प्यारा आहिनि। ओ साईं फरमाइनि था या दिल सियाम कुल्ल यौमिन मिनहा बिसियाम सना। ज़ुल्हज जे पहिरियनि 9 दिहाड़नि जो हिकिड़ो रोज़ो साल जे रोज़नि जे बराबरि आहे। हिकिड़ो रोज़ो जेकॾहिं तव्हां रखो ज़ुल्हज शरीफ़ जो त ॼणु तव्हां पूरो साल रोज़े में गुज़ारियो। ऐं सोना हबीब फरमाइनि था व क़ियाम कुल्ल लैलतिन मिनहा बिक़ियाम लैलतिल क़द्र।
हर रात सुलह जी तेरे दहे तेरी खावती हर रात की इबादत लैलतुल कद्र के बराबर है। लैलतुल कद्र चाहे कुरान मजीद में रब्बुल आलमीन फरमाता है इन्ना अंज़लना फी लैलतिल कद्र वमा अदराका मा लैलतुल कद्र लैलतुल कद्र खैरुम मिन अल्फ शहर। लैलतुल कद्र की हिकड़ी रात 1000 महीनन का वधीक भली आहे। 1000 महीनन की इबादत हिकड़े कूड़ में रख दे लैलतुल कद्र की इबादत अञा उन खां वधीक आहे। पर भाइरो दोस्तो सुलह जी हर रात सुने हदीस जो फरमान आहे लैलतुल कद्र खां भी वधीक शान वारी आहे। अगर ये रात असांखे मिलन त खाता जो अल्लाह जी इबादत कजे या न कजे रब जी का सिर में सुजूद थिजे या न थिजे। प्यारा भाइरो सोने हबीब फरमायो आहे त जेको ज़ुल्हज शरीफ जे पहिरें ॾींहं जो रोज़ो रखे नफ़ली रोज़ो ज़ुल्हज जे पहिरें ॾींहं जो नफ़ली रोज़ो रखे उन जो 1000 दीनार खुदा जे रस्ते में ख़ैरात करे छॾिया। 1000 घोड़ा मुजाहिदन खे अल्लाह जे रास्ते में ख़ैरात करे ॾिनी। हिकिड़े रोज़े जे बदले में ॼण उन 1000 यतीमन जी कफ़ालत कई। वरी जेको 3 तारीख़ ज़ुल्हज जो रोज़ो रखे थो हबीबन करीमन फरमायो त उनखे 2000 रोज़नि जो अजर उनजे दफ़्तर में लिखो। ॼण उन 2000 घोड़ा मुजाहिदन खे खुदा जे राह में ॾिना। ॼण उन 2000 यतीमन जी कफ़ालत कई। जेको 3 तारीख़ जो रोज़ो रखे थो उनखे 3000 रोज़नि जो सवाब मिले थो। इहे ॿुधायो वञे थो जो 9 ज़ुल्हज जो रोज़ो जेको यौम अरफा चढ़ियो इहो ख़ुसूसी अल्लाह तबारक व तआला जल शान जे अताउन सखाउन इनायतुन जो ॾियारो। यौम अरफा ते अल्लाह तबारक व तआला आसमान दुनिया ते लही ईंदो आहे ऐं पंहिंजे सखावत जा हथ खोलींदो आहे। ऐलान फरमाईंदो हल मिन साइलिन फअतियहू आहे को घुरण वारो तयार हल मिन ताइबिन फअग़फिर लहू आहे को तौबा करण वारो जा गुनाह बख़्शे छॾिया। हल मिन साइलिन हल मिन मुस्तरज़किन आहे को रोज़ी घुरण वारो हल मिन क़ज़ा व क़ज़ा आहे को फलाणो आहे को आहे को कर्ज़ जो कर्ज़ लाहे छॾिया आहे को दर्दमंदुनि जा दर्द लाहे छॾिया। असांजो मालिक असांजो ख़ालिक उनजी रहमत असांखे पुकारींदी। अल्लाहु अकबर कबीरा। जेको माण्हू ख़ुशि नसीब आहिनि जेके हज ते रवाना तव्हांजे उर्दन मां काफ़िला विया हूंदा काफ़िला हज ते विया हूंदा हर मोमिन जी दिलि चाहींदी आहे त मां बि हज नसीब थिए। पर दोस्तो भाइरो अगर असां हज ते न पहुची सघिया आहियूं हिते तव्हां उन 9 ज़िलहज जे ॾियारे ते नफ़ली रोज़ो रखो उन ॾियारे ते क़ुरान जी तिलावत कयो अल्लाह जो ज़िक्र कयो। सोने हबीब फरमायो त तव्हांखे हज जो सवाब घर वेठे अता फरमाए। हबीबन करीमन फरमायो त जेको माण्हू हज ते न पहुची सघियो आहे मां मिन वलदिल बारिन यंजुर इला वजहि अबी कुतिब लहू हज्जतुन मबरूर। जेको नेकी करण वारो पुटु आहे पंहिंजे अबे जे चेहरे खे ॾिसे पीर जे चेहरे जी ज़ियारत करे मां जे चेहरे जी ज़ियारत करे हज मबरूर जो सवाब उनजे दफ़्तर में रब लिखी छॾींदो। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत मौला अली शेर खुदा हैदर करार अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जेकॾहिं पीर मां घर में वेठो हुजे ऐं रोज़ उनजी ज़ियारत करे त रोज़ जो सवाब मिलंदो। जे 100 भेरा ॾिसे त 100 जो सवाब मिलंदो। मदीने वारे साहिब फरमाया त नाम याद आहे अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह ज़ोर वठो अल्लाह ज़ोर पाकीज़ा अली जेकॾहिं 100 भेरा अबे जे चेहरे खे ॾिसे उनखे 100 हजनि जो सवाब मिलंदो। सुभान अल्लाह। 100 भेरा अमर जे चेहरे खे ॾिसे 100 हजनि जो सवाब मिलंदो। ख़ुशि नसीब आहिनि उहे जिन जो अबो ऐं अमल चेहरा पीउ मां जी ख़िदमत कयो रब तव्हांजे लाइ जन्नत जा दर खोले छॾी। अल अब औसत अबवाबुल जन्नत हबीबन करीमन फरमाया त पीउ जन्नत जो विचों दरवाज़ो आहे जंहिंजे मथां पीउ राज़ी आहे उनजे मथां अल्लाह राज़ी आहे। रज़ा रब फी रिदल वालिद व सख़्त रब फी सख़्तिल वालिद। अल्लाह जो रज़ामंदो पीउ खे राज़ी करण में आहे। अल्लाह जो नंबर ऐं कावड़ रब जो गुस्सो ऐं कार ऐं फैज़ ऐं गज़ब पीउ जे नाराज़गी में आहे। जेते अबो अमर नाराज़ आहिनि उनते ॼण अल्लाह बि नाराज़ आहे। भाइरो दोस्तो जेकॾहिं अबो अमर चेहरा आहे उनजी ख़िदमत कयो उनजी
फर्मा बरदारी करो अल्लाह ताला जल्ल शाह जन्नत जा दरवाजा खोले छॾींदो। हबीबन करीम ने फरमाया अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत मां पीउ जे पेरनि जे हेठों रब रखे छॾी आहे। पीउ मां जी ख़िदमत कयो, गुनाहनि खां बचो, बुराइयुनि खां बचो, बेफ़रमानियुनि खां बचो, अल्लाह जी हदूरी न कयो। हज़रत काबुल अहबार रहमतुल्लाह अलैहि फरमायो अजब आहे उन माण्हू जो जेको हीणो थी करे ॾाढे जी बेफ़रमानी करे। पूछो सही कीअं की त बानो आजिज़ आहे, हीणो आहे, अल्लाह ॾाढो आहे, हाकिमुल हाकिमीन, रब्बुल आलमीन आहे, हाकिमुल हाकिमीन आहे। असां बानो आजिज़ आहियूं ऐं आजिज़ थी करे पंहिंजे बेपरवाह रब जी बेफ़रमानी कयूं। या केॾी वॾी दिलेरी आहे इंसान, केॾी वॾी हिमाकत आहे, केॾी वॾी बेवकूफ़ी आहे जो बानो थी करे पंहिंजे मालिक जी बेफ़रमानी करे थो। तव्हां ॾिसो जेकॾहिं तव्हांजो कसीर सॾे, तव्हांजो अरबाब सॾे त वेंदो या न वेंदो? पंहिंजो चङो मुड़ुसु सॾे उनजे सॾ ते वेंदो या न वेंदो? अॼु तव्हांखे इब्राहिम सॾियो आहे, अदा मुंहिंजे घर ख़ैरात आहे, मुंहिंजे घर मजलिस आहे, तव्हां हुनजे सॾ ते आयो या न आयो? बिरादरी जो सॾ मिले उनजे सॾ ते वेंदो या न वेंदो? पर अल्लाह सॾु करे, हाकिमुल हाकिमीन सॾु करे उनजे सॾ ते न वञो। रब्बुल आलमीन जो सॾु छा आहे? जॾहिं अज़ान ईंदी आहे, हय्या अलल सलाह, हय्या अलल फलाह, अचो नमाज़ ते, अचो छुटकारे ते। इहो अल्लाह जो सॾु, कंहिंजो सॾु? अल्लाह जो सॾु या निदा रब्बुल आलमीन की आहे। असां रब जे सॾ ते वञूं या न वञूं? सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मन तरक सलात वाहिदतन मुतअम्मिदन फक़द कफर, जेको माण्हू हिकिड़ी नमाज़ ॼाणी वाणी छॾे इहो माण्हू कुफ्र में पइजी वियो, दायरे इस्लाम खां ख़ारिज थी वियो, जेको ॼाणी वाणी नमाज़ छॾे ॾींदो आहे। मुस्लमान ऐं काफ़िर जे विच में फ़र्क़ करण वारी शइ नमाज़। यहूदी कहिड़ा, नसारो कहिड़ा, कोली, दीन, मेंगवार, सिख, गैर मुस्लिम कहिड़ा, जेको नमाज़ नथो पढ़े। ऐं जेको नमाज़ पढ़े थो या नमाज़ मुस्लमान जी निशानी आहे, मोमिन जी अलामत आहे नमाज़। मुंहिंजा दोस्त असांजा केतिरा भाइर नमाज़ नथा पढ़नि, जे नमाज़ छॾी कुरान मजीद जो फैसलो आहे। ॿुधायो कुरान सचो आहे? कुरान सचो आहे? कुरान ते ईमान आहे? भला ॻाल्हायो नथा ज़बान ॿारनि में। मुंहिंजी ॿोली त सम्झो था न, मूंखे सिराइकी ॿुधाइण ईंदी आहे। मुंहिंजी ॿोली सम्झो था न? ॿुधायो त इस्लाम ऐं कुफ्र जे विच में फ़र्क़ करण वारी शइ नमाज़। बैन अल-अब्द वल कुफ्र तरक सलाह, मुस्लमान ऐं काफ़िर जे विच में फ़र्क़ करण वारी शइ नमाज़। मोमिन माण्हू कॾहिं नमाज़ न छॾींदो, मुस्लमान कॾहिं नमाज़ न छॾींदो। मूं मस्जिद नबवी शरीफ़ में हिकिड़ो किताब ॾिठो फतवा जो, उन में सऊदी जा आलिम, तव्हांजे उर्दन जा आलिम, सूरिया जा आलिम, मिस्र जा आलिम ऐं फ़लस्तीन जा आलिम गॾिजी फतवा ॾिनी आहे त बेनमाज़ काफ़िर आहे, मरी वञे उनखे मुस्लमाननि जे मुक़ाम में न पूरियो, मुस्लमान जी कब्रिस्तान में उनखे न पूरियो, बेनमाज़ काफ़िर आहे। मुजादा हाणे असां मुस्लमान बि सॾायूं ऐं नमाज़ न पढ़ूं त असांजी छाजी मुस्लमानी चइबी? मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजो गुज़ारिश आहे जेकी नमाज़ नथा पढ़ो महिरबानी करे नमाज़ शुरू कयो। नमाज़ पढ़ंदव तव्हांजे रोज़ी में बरकत पवंदी, तव्हांजे रिज़्क़ में बरकत पवंदी। सुबुह जो नमाज़ पढ़ी तव्हां बनी ते वञो, अल्लाह जो नालो वठी बावजूद थी वेंदो, तव्हांजे पनियुनि में, तव्हांजे बंदूरनि में, तव्हांजे कूसनि में अल्लाह ताला बरकत विझी छॾींदो। ऐं जेको निमाज़ नथो पढ़े, अल्लाह जो फर्ज़ छॾे थो ॾे, रब जी ज़ात क़ुरान में फ़ैसिलो फरमायो आहे अदाउ सलात वत्तबउ शहवात फसौफ यलक़ौन गय्या। जनमाल निमाज़ पाए थी ऐं बेहयाई जे कमनि में मुब्तला थी आहे, यानी ज़िनाकारी, बदकिरदारी कयो, निमाज़ छॾे ॾिनो, जल्द उन्हनि खे गय्या जे खूह में उछलायो वेंदो। गय्या छा आहे? सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त हिकिड़ो पत्थर खणी ऐं हीअं उछलायो त उन पत्थर खे उन खूह जे तले ताईं पहुचण में 500 साल लॻंदा।
घणो 500 साल ये मोबाइल हीअं उछलायो हिकिड़े मिंट खां अॻु में अधु मिंट में हेठि वञी ज़मीन ते किरंदी घणो पत्थर खणी उछलायो वरी 100 फुट खां उछलायो त अधु मिंट में हेठि अची पहुचंदो पर उहो गैया वारो पत्थर खणी ऐं जेकी उहो पत्थर खणी गैया वारे खूह में विझो त 500 सालनि ताईं पियो वेंदो तरे ते पहुचंदो हम समिअत सनवात हता यस्ल इला कार هذا البير من يدخل في هذا البير من يدخل من لم يصلوا تارك الصلاة ومستحق لهذا البير غيا في جهنم मुझा दोस्तों बचो पान खे बचायो जहन्नम की बाह खां अनफुसकुम व अहलीकुम नारा पान भी बचियो पंहिंजे बच्चन खे पंहिंजे घर वारनि खे जहन्नम की बाह खां बचायो तो नमाज अल्लाह जो फर्ज आहे 5 वक्त नमाज पढ़ो ऐं माशाअल्लाह तव्हां अहले उर्दन जूं घणियूं खूबियूं मूंखे ॾाढियूं पसंदि आयूं तव्हां हिक ॿिए में मोहबत रखो था हिक ॿिए सां उल्फत रखो था हिक ॿिए जूं दावत कयो था तव्हां में इख़लाक़ रखा आहिनि अहले उर्दन ख़ुदा जो कसम खणी चवां मूंखे ॾाढा वणिया मां दुनिया जा 20-25 मुल्क घुमियो आहियां हींअर ताईं 20-25 मुल्क मां घुमी आयो आहियां पर अहिड़ा भला माण्हू अहिड़ा सुठा माण्हू कुर्बदार माण्हू मूं किथे न ॾिठा आहिनि जहिड़ा उर्दन जा माण्हू मूंखे ॾाढा पसंदि आया मां आयो हुउसि मूं सोचियो त मां ज़ियारत कंदुसि मूंखे कीअं पहुचंदुसि मां टैक्सी किराए ते कयां पोइ वेंदुसि पर हिननि दोस्तनि मूंखे हिकिड़ो ख़र्च बि ख़र्च करणु कोन ॾिनो एतिरी हिननि जूं मोहबतूं हिननि जूं उल्फतूं मूंखे ॾाढो मुतासिर थियो आहियां मुंहिंजूं तव्हांजे लाइ दुआऊं आहिनि अलाह तव्हांजो शादी आबाद रब तव्हांखे ॿिन्ही जहान जहान शुरू करे सदाईं सुठा हूंदो सदाईं शादी आबाद बसि दुख इन ॻाल्हि जो आहे जो कुझु दोस्त निमाज़ नथा पढ़नि अलाह तौफ़ीक़ ॾींदो 5 वक्त निमाज़ पढ़ो अलाह जे दर ते झुको मुंहिंजे सुहिणे हबीब जो इहो फरमान असां मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं हुज़ूर ते कलमो पढ़ियो आहे असांजे मथां हक़ आहे पंहिंजे नबी जे दर जी ग़ुलामी कर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था कुल्लु उम्मती यदखुलून अल जन्नह मुंहिंजी सभु उम्मत जन्नत में वेंदी इल्ला मन अबा सवाइ उन माण्हू जंहिं सरकशी कई जे इनकार कयो क़ील व मन अबा या रसूल अल्लाह पुछो या रसूल अल्लाह सरकश इनकारी माण्हू केड़ा क़ाल मन अतानी दखल अल जन्नह व मन असानी फक़द अबा जे मुंहिंजी फर्मा बरदारी कई जन्नती जे मुंहिंजी फर्मा बरदारी कई जन्नती ऐं जे मुंहिंजी बेफरमानी कई सरकश आहे जन्नत में पेर न पाईंदो हाणे ॿुधायो नमाज़ पढ़णु फर्मा बरदारी आहे नमाज़ छॾणु छा आहे बेफरमानी आहे पोइ तव्हां महबूब जा फर्मा बरदार थींदो या बेफरमा छा फ़ैसिलो कयो हले मदीने वारे साल जा फर्मा बरदार थींदो या बेफरमा चओ इंशाअल्लाह फर्मा बरदार जे फर्मा बरदार थींदो त 5 वक्त निमाज़ जेके न पढ़ंदा आहियो अॼु खां वठी निमाज़ शुरू कयो निमाज़ पढ़ंदो अल्लाह जी रहमत तव्हांजे मथां वसंदी ॾिसो हुज़ूर जिन जा आशिक़ हुया न महबूब जा साथी हुज़ूर जा गुलाम जो गौर में पढ़ियूं आहिनि ऐं इहो गौर वारो जेको रस्तो आहे तव्हांजो अख़बार जो मां त चवां थो उर्दन जी हुकूमत खे मां अपील कयां त इन जो अख़बार जो रस्तो मटाए इन जो शार सहाबा रखे सुभान अल्लाह शार सहाबा रखियो इन मैदान ते फहल जे मैदान ते जंग लॻी आहे जिते रूमिन जे वॾे लश्कर खे थोरे लश्कर मुसलमाननि जे शिकस्त ॾिनी रूमी काफ़िर भॼी विया इस्लाम उर्दन में सुभान अल्लाह तव्हांजे इन अख़बार जे रस्ते ते पूरी उम्मत जो अमीरुल उम्मा मामूली ॻाल्हि न आहे वॾी ॻाल्हि आहे पूरी उम्मत जो अमीर सैयदना अबू उबैदा बिन जर्राह रज़ियल्लाहु ताला अन्हु अमीन हाज़िर उम्मा तव्हांजे अख़बार में मौजूद आहे त इहे शहीद सिंध आहिनि तव्हां केॾी महिल वञी उन्हनि ते सलाम कयो त तव्हांजो सलाम ॿुधनि था तव्हांखे सलाम जो जवाबु ॾियनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम शुहदाए उहद ते आया अच्छा सलाम कयो सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह छा इहे ॿुधनि था फरमायो तव्हां खां वधीक ॿुधनि था या रसूल अल्लाह इहे असांखे जवाबु ॾींदा फरमायो क़यामत ताईं
साईं जवाब ॾींदा रहंदा। तव्हां सैयदना अबू उबैदा जे मज़ार ते वञो, सैयदना शुराहबील बिन हसन जे मज़ार ते वञो, वञी कयो अस्सलामु अलैका या सहाबी रसूल, अस्सलामु अलैका या साहिब रसूलुल्लाह, अस्सलामु अलैका या शहीद फी सबीलिल्लाह। तव्हांजा सलाम ॾिए थो, सलाम जो जवाब ॾिए थो। आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नहु लयस्मा खफ्तन आलिहिम, जेडी मल मैयत वटे को माण्हू कब्र वारे वटे को माण्हू गुज़रे सो तो उनजे जुत्तीअ जा खड़काट कब्र में ॿुधे थो। यस्मा खफ्तन आलिहिम, जुत्ती जा खड़काट ॿुधे थो। यस्तानिसुल मय्यत मिनल हय्य कमा यस्तानिसुल हय्य मिनल हय्य। जीअं असां इब्राहिम जे सां मिले पंहिंजो अब्दुल्ला मिले वेंदासीं, कचहरी कंदासीं, उहे रिहाण थींदी, उनस थींदो, अदा ॾाढी दिलि खे ख़वारी अची वई, दोस्त मिलिया, साथी मिलिया, ॾाढी कचहरी थी, उहे रिहाण थी। हबीबन फरमायो त जॾहिं मैयत वटे कब्र में को मोहबत वारो माण्हू वञे थो त यस्तानिसुल मय्यत मिनल हय्य यस्तानिसुल हय्य मिनल हय्य। ये जेरा बजा है कि मैं ज़मीन हासिल करता कि कब्र वाले के लिए खबर पवे। मुझे हैरत आए असां तो पाकिस्तान में जो बड़ी बड़ा कसाला करे आया हुआ साहबन जे ज़ियारत जे तवा हिते वेठा है केतरा एरा दोस्त आहिनि जिनके खबर भी कोने कोने फलाणो साहबी किथे आ, फलाणो साहबी किथे आ। तवा जे हिन शहर जे अंदर अॼु मां ज़ियारत करे आयो आहियां मदीने वाले साईं जो बांगो बिलाल, अल्लाह अकबर कबीरा। वो बिलाल मदीने वाले साईं जो आशिक बिलाल जो उमिया बिन खलफ जो गुलाम हुयो, उमिया उनके पैरन में रसाबत थी, मक्के जे गलियुनि में गीली जो पत्थरेली ज़मीन मक्के जी गीली जो गलियूं मक्के जूं रतो रत थी वेंदियूं हुयूं, जिस्म छिलजी वेंदो हो। बिलाल छा थी मोहम्मद जो दीन छॾींदे या न, फरमाईंदो हो मरी वञा सिर कुर्बान आ मुस्तफा जो दर में छॾी। हिकिड़े ॾींहुं अबू जहल उमिया बिन खलफ चयो पंहिंजे 4 गुलाम हुजनि, उन 4 गुलामनि खे चींदड़ खे मारियो वारे वारे हिकिड़ो जिस्म बिलाल जो 4 ॼणा मारींदा रहिया, हिकिड़ो मारे मारे थकिजी पए वरी ॿियो मारे, उहो थकिजी पए वरी ॿियो मारे, पूरी रात मारींदा रहिया बिलाल खे सोटियुनि सां। सुबुह जो उमिया पियो पुछेसि त बिलाल छा थो चवीं, हाणे ॿुधाए मोहम्मद जो दर छॾींदे या न। बिलाल जेको जवाब ॾिनो अरबी में, पर उन जो तर्जुमो के इश्क वारे कयो, असां सिर दा सौदा कर बैठे नाल नहीं तेरी नदियां गिलियां, असां इश्क दा कलमा भर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे, सिर दा सौदा कर बैठे। दुनिया जेतरी तकलीफ हूंदियूं चाही तो ले, पर मदीने वाले साईं जो दर सुभान अल्लाह। वो बिलाल को जॾहिं मुंहिंजे महबूब करीमन जो हज़रत आशिक हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन गली मां गुज़रियो आहे त अंदरो रोअण जो आवाज़, सुरकण जो आवाज़ ॿुधण में आयो। बीह वियो, छा कंहिंजो रोअण? ॾिठी त हज़रत बिलाल आहे जेके हुज़ूर जे मोहबत जे सबबु उनखे मारे रहिया आहिनि। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ उनखे पंहिंजे पैसनि सां ख़रीद करे आज़ाद करे छॾियो। जॾहिं शहर मक्के जो फतह थियो, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 10,000 लश्कर मक्के जे शरीफ जे शहर में वठी पहुता। जेॾीमहिल मक्के जे मथां झंडो इस्लाम जो फड़कण लॻो त हबीबन करीमन फरमाया त बिलाल अॼु तूं काबे जे छत ते बि बांग ॾियो त मां मोहम्मद करीम ॿुधा। ए बिलाल हिन मक्के में तोखे माण्हू मारींदा हुआ, तुंहिंजो रत हारींदा हुआ, अॼु उन मक्के जे शहर में उन काबे जे छत ते बि बांग दुनिया उससे मुझे बिलाल सुभान अल्लाह। हबीबन करीमन फरमाया तो बिलाल जन्नत नबियन के हराम होगी जैसी इमाम मोहम्मद करीम जन्नत में दाखिल अना अव्वल अक़रा बाबुल जन्नत, जन्नत जो दरवाज़ो सब खां पहिरीं खड़काइण वारो इमाम मोहम्मद